वीरजी कोहली, स्पेशल असिस्टेंट टू चीफ मिनिस्टर ऑफ सिंध। आऊं इहो सम्झां थो त जेके वाक़िया आहिनि उहे ज़िंदगी समाज सां जुड़ियल आहिनि ऐं उहे हर दौर में रहिया आहिनि। अॼु जो फास्ट मीडिया आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हर इंसान ताईं सोशल मीडिया जी पहुच आहे, मीडिया ताईं पहुच आहे। इन करे आउं सम्झां थो त अॼु जे दौर में जेके वाक़िया थियनि था उहे रिपोर्ट वधीक था थियनि, जेके पुराणे दौर में कोन थींदा हुआ। पर उन ते असां ज़ाहिर असां उन ते इहो नथा चई सघूं सिंध गवर्नमेंट जो ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो असांजे चेयरमैन बिलावल साहब त उन ते सख़्ती सां नोटिस वठि। तव्हां ॾिसंदा हूंदो हिकिड़ो नंढो वाक़ियो थिए थो, कंहिं मासूम सां ज़्यादती थिए थी, उन ते सिंध गवर्नमेंट ऐं असांजो चेयरमैन साहब उन ते नोटिस वठे थो। त इहे वाक़िया ज़रूरु थियनि था, पर ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे उनखे रोकथाम कीअं कजे ऐं जेके वाक़िया थियनि था उनखे उन जेके सहूलियतकार आहिनि या उन में जेके जवाबदार आहिनि उनखे मंतकी अंजाम ताईं कीअं थो पहुचाए सघिजे जीअं अहिड़े क़िस्म जा वाक़िया आईंदा न थियनि। त इहे वाक़िया थियनि त उहो ज़ाहिर हुन में असांखे ॾुख ज़रूरु थींदो आहे, पर हिकिड़ा अहिड़ा वाक़िया आहिनि जेके गवर्नमेंट जे हुन में हिकदमि सां कंट्रोल में न हूंदा आहिनि। मिसाल जी फुलजी जो वाक़ियो थियो आहे 4 ॾींहं पहिरीं, मासूम छोकिरो 7 सालनि जो, त अख़्तर पंवर 7 सालनि जो। हाणे उहो घर खां ॿाहिरि निकितो आहे, सभिनीनि इहो सम्झो पिए, पाड़े वारनि ऐं पुलिस इहो सम्झो पिए त उहो खॾु जेका पाणी जा उन में उहो किरी मुओ आहे, ॿुॾी मुओ आहे। पर पोइ जॾहिं अस्पताल में पहुतो आहे, जॾहिं हुनजी मेडिकल थी आहे त पोइ ख़बर पई आहे त छोकिरे सां जिन्सी ज़्यादती थी आहे। त हाणे फुलजी में हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो माण्हू वैशी दरिंदो वेठो आहे जंहिंजूं नज़रूं हिकिड़े मासूम ॿारड़े में आहिनि, वैश्यत्व खे ॾिसे थो। त उन में हाणे सिंध गवर्नमेंट ज़ाहिर आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उनखे कंट्रोल करणु सिंध गवर्नमेंट जे वस में हूंदो आहे। त जीअं फौरी तौर ते असां राब्तो कयो आहे उते कंसर्न SP सां, उसमें CM साहब नोटिस फौरी तौर ते वरितो ऐं असांखे हिदायत कई त भई तव्हां फौरी तौर ते वञो ऐं उनखे जेको आहे कंसर्न SP सां मिली करे उन ते केस दाख़िल करायो ऐं माण्हुनि खे गिरफ़्तार करायो। ऐं सम्झां थो त वाक़िया ज़रूरु समाज में थियनि था, हर समाज में थियनि था, पर सुठी गवर्नमेंट जो ऐं सुठी गवर्नेंस जो कमु उहो हूंदो आहे त उनखे सही तरीक़े सां ऐं लीगल वे में हैंडल करे। सो महिरबानी तव्हांजी।